प्यारा ॿारो, बाजी गुलबानो जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। पेंतिकोस्त रसूलनि जा कम 2 बाब। यसू पाक रूह ॾे थो। हर जगह ता माण्हू आया, घणा माण्हू त ॿियनि मुल्कनि मां आया। इहे यरूशलेम में पेंतिकोस्त जी ईद मल्हाइण लाइ आया। हज़ारे माण्हू कटियन में घुमी रहिया हुआ। उन ॾींहुं यसू जा शागिर्द हिकु घर में दुआ करण लाइ गॾु थिया। ओच त उन्हनि हिकु शोर ॿुधो, तेज़ हवा। ॿाहिर मौजूद माण्हुनि बि उहो शोर ॿुधो। ही छा थी सघे थो? कुझु ॿियो बि थियो। शागिर्दनि जे मथे ते बाह वारियूं ॼिभूं नज़र आयूं जेके उन्हनि जे मथे ते बिठल रहियूं। हुन मौजिज़े जो छा मतिलबु आहे? उहो हिकु बहितरीन तजुर्बो यसू जी तरफ़ां हिकु तोहफ़ो हो। हुन पंहिंजे शागिर्दनि खे पाक रूह ॾिनो। हुन पंहिंजनि दोस्तनि खे विसारियो न हो। पाक रूह जे ज़रिए यसू हमेशा पंहिंजनि ॿारनि सां गॾु आहे। हू तसली ॾियण वारो, मशवरो ॾियण वारो, साथ ॾियण वारो आहे। हुन जे करे खुदा जा ॿार हमेशा यसू सां राब्ते में रहंदा आहिनि जेको आसमान ते आहे। घर जे साम्हूं माण्हू गॾु हुआ ऐं हैरान हुआ। हिन सब जो मतिलबु छा आहे? ख़ुशी सां भरियल शागिर्दनि माण्हुनि खे यसू जे बारे में ॿुधायो। थोरो सोचो, इहे माण्हू जेके ॿियनि मुल्कनि में आया हुआ, हुननि खे बि शागिर्दनि जी ॻाल्हियुनि जी समझ अची रही हुई। हर कंहिंखे यसू जे दोस्तनि जूं ॻाल्हियूं पंहिंजी ॿोली में समझ अची रहियूं हुयूं। शागिर्द अहिड़ियुनि ॿोलियुनि में ॻाल्हाए रहिया हुआ जेके उहे कॾहिं बि न सिखिया हुआ। इहे सभु कुझु जेको थी रहियो हो, उन जो सबबु यसू हो। कुझु माण्हू मज़ाक कयो, अरे तव्हां सभु नशे में आहियो, एतिरो जल्दी नशो करे वरितो? पोइ पतरस ॻाल्हाइण लॻो, न, असां नशे में न आहियूं। ख़ुदा पंहिंजो वाइदो यादि रखियो ऐं पंहिंजो पाक रूह असां लाइ मोकिलियो। बहादुरी सां हू यसू जे बारे में वधीक ॻाल्हाइण लॻो कि हुन पंहिंजी जान ॾिनी ऐं पोइ जी उथियो ऐं हाणे आसमान ते ज़िंदा आहे। ही पतरस आहे छा? उहो जेको यसू खे ॼाणींदो हो, पोइ बि उन जो इनकार कयो हो। उहो ई आहे। ही बुज़दिल नथो लॻे, ही बिल्कुलु बदिलजी वियो आहे। यसू पाक रूह जे ज़रिए पतरस खे हिकु दिलेर शायदि बणाए छॾियो ऐं पतरस जेको कुझु चयो हो उहो माण्हुनि जे दिलनि में वेही वियो। असांखे छा करणु घुर्जे? असां घणा ई ग़लति कम कया आहिनि। यसू ते ईमान रखो ऐं ख़ुदा तव्हांखे माफ़ कंदो ऐं तव्हांखे बि पाक रूह मिलंदो। 3000 माण्हुनि ईअं कयो। उन्हनि दुआ में यसू खे पुकारियो ऐं बची विया। उन पेंतिकोस्त जे बाद शागिर्दनि में हिकु नई ख़ुशी हुई। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।